असां वारा छोरा मोटरसाइकिल ते वेही पोइ पाण खे पायलट सम्झंदा आहिनि ऐं अचानक हल भा खण पंहिंजे भाउ खे दिल के अरमा रोड पे बह गए। एतिरो गोश्त खाधो आहे जो हाणे ॾंद तो खोटियां त बि डपु थो थिए किथे ॾंद ई न निकिरी अचनि। काश तू मूंसां गॾु जी फिलाणी ऐं फ़क़ीर अची चवे अलाह जोड़ी सलामत रखे। घणी तहक़ीक़ खां पोइ साबित थियो आहे त घर वारा ठीकु ठाक बेइज़ती करण खां पोइ चवंदा ॻाल्हि तुंहिंजे फ़ाइदे जी आहे। अॼुकल्ह कंहिं नंढे ॿार खे कम जो चयो त वरी छा चवंदो पोइ मोबाइल वठी ॾींदे। हिकिड़ो पेट में सूर ॿियो सॼी राति कुता था आॾनि ते विढ़नि निंड ई हराम लॻी पई आहे। मुड़ुस परदेस मां ज़ाल खे चयो मूं अॼु तुआरो कमु कयो आहे। ज़ाल चयो कहिड़ो कमु? मुड़ुस चयो मानी पचाई आहे। ज़ाल चयो निभागा साह कढियो वई मूं सम्झो ॿार जा हुअसि। छॾ शादीअ खे हींअर माशूक ईद वारा 3 ॾींहं हलूं था चिड़िया घर। नंढड़ा ॿार ॾिसी चवंदा ही किथां जूं बलाऊं आहिनि।